जुनूनियत ऐं पागलपणे जी हाणे मूं वटि लफ़्ज़ हिन वक़्तु पार्लिमानी ॿियो सुझे कोन पियो मूंखे सवाइ इहो त इज़राइली मिनिस्टर साहिबु फरमाइनि त साहिबु छा जो चए थो त एटम बम किराए छॾियो हिन ते ग़ज़ा ते पागल छाकाणि त उहो त हिकिड़ो पागल पर पागल पाड़े में किराईंदे त हुनजो जेको इज़राइल त हुनजो इफेक्ट न ईंदो छा सो इन खां वधीक मैडनेस ऐं ॿियो छा लफ़्ज़ हिन लाइ इस्तेमालु कयो पोइ ख़ैर बाद में पलटो खाधे चई न मुंहिंजो मतिलबु हीअं न हो हू न हो 8 मुल्कनि त सिफ़ारती तालुकात टोड़े छॾिया आहिनि मुस्लमान हिकिड़ो बहरेन आहे बाक़ी 7 जेके आहिनि ॿिया आहिनि असांजे मुस्लमान मुल्कनि खे बि नॉट एज़ मुस्लिम्स अगेन आई एम सेइंग कल्ह तव्हां ॾिसो त जेको वाइट हाउस जे साम्हूं मुज़ाहिरा थिया बरतानिया में थिया उनमें कुझु सिर्फ़ु मुस्लमान त कोन हुआ सभई फेथ रखंदड़ माण्हू ऐं अमेरिका में त जेको स्लोगन हाणे पॉपुलर थिए पियो त नो सीज़ फायर नो वोट अगरि सीज़ फायर नथा करायो अमेरिका नथो कराए ऐं बाइडन खे 6 जेके इम्पॉर्टेंट हुनजी स्विंग स्टेट्स जेके अमेरिका में आहिनि उन में 5 में पोल्स जेके रिसेंट न्यूयॉर्क टाइम्स वारनि कराया आहिनि उन में 5 रियासतनि में बाइडन हेठि वियो आहे ऐं हेठि वञण में हिकिड़ो सबबु इहो बि आहे त बाइडन वर्ल्ड ऑर्डर मेंटेन न करे सघियो आहे हिते यूक्रेन बि ऐं गज़ा बि सो डेफिनेटली प्रेशर डेवलप थींदो अगरि ईअं माण्हू ऐं हीअ ॾिसो न को CIA आहे को KGB आहे को फलाण आहे को दुनिया जी एजेंसीज़ आहिनि इस्टेब्लिशमेंट आहे सभु शयूं हूंदियूं आहिनि पर हिकिड़ी हूंदी आहे ख़ल्क़ ख़ुदा हिकिड़ी हूंदी आहे पब्लिक ओपिनियन जे असां जहिड़े मुल्कनि में कंहिंखे घणी परवाह न हूंदी आहे बट अमेरिका भले पेंटागॉन छा पियो सोचे वाइट हाउस छा पियो सोचे पर अगरि ईअं लखनि में माण्हू निकिरंदा त हू छा बि सोचींदा रहनि प्रेशर त डेवलप थींदो भले हुते जी मीडिया खे कदगन लॻायो पियो वञे साफ़ी जेके लिखनि था इज़राइल जे ख़िलाफ़ु उन्हनि खे कढियो थो वञे नौकरियुनि मां इहे सभु करे वठे अमेरिका पर अगरि हीअ जेको पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन्स हलनि पियूं हीअ जेको मुज़ाहिरा हीअ सभु शइ इहो तव्हां ॾिसो त तव्हां आउं सम्झां थो त इन जो अमेरिका खे या बरतानिया खे उनजो असरु त वठिणो पवंदो